Assalamualaikum students. अॼु असीं क्लास 6 जी MCQ जी जनरल साइंस स्टडी कंदासीं। पहिरियों क्वेश्चन आहे समुंड जे मथाछिरे ते शयुनि खे ॾिसण लाइ आबदोज़नि में इस्तेमालु कबो आहे। पेरिस्कोप, कालिडोस्कोप या ॿई। कहिड़ी शइ आहे जेकी असीं आबदोज़ में इस्तेमालु करे दुश्मन खे असीं निशानो बणाईंदा आहियूं? सही ऑप्शन आहे पेरिस्कोप। हेठनि मां कहिड़ो कुदरती सियारो न आहे? चंड, सेटर्न या स्पनिंग? चंड धरतीअ जो कुदरती सियारो आहे। सेटर्न सिज जो चौधारी हिकिड़ो इहो असांजो ग्रह आहे जेको चौधारी हुनजे सिज जे चौधारी गर्दिश कंदो आहे। जंहिं स्पनिंग जेको आहे उहो असांजो कुदरती सैटेलाइट न आहे। तिजारती ऐं कारोबारी मर्कज़नि में आईना इस्तेमालु थींदा आहिनि। कहिड़ा आईना उते इस्तेमालु थींदा आहिनि? चुटियल आईना, सिधा आईना या उपटियल आईना? तिजारती ऐं कारोबारी मर्कज़नि में उपटियल आईना असांजा इस्तेमालु थींदा आहिनि। ज़मीनी मुशाहिदे वारा सैटेलाइट कहिड़े कमु ईंदा आहिनि? मुवासिलात लाइ, खिलाई तहक़ीक़ लाइ, नक्शनि तयारु करण लाइ? नक्शनि तयारु करण जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। शेविंग ऐं सिंगार लाइ देश आईना इस्तेमालु थींदा आहिनि। उपटियल, सिधा या चुटियल? यानी शेविंग ऐं सिंगार लाइ चुटियल आईना इस्तेमालु थींदा आहिनि। नासा खलाई एजेंसी आहे यूरोप, अमेरिका या रूस जी? अमेरिका जी या खिलाई एजेंसी आहे। क्वेश्चन नंबर 7 आहे चुटियल आईने जो अक्स हूंदो आहे ख़्याली, हक़ीक़ी या ॿई? यानी चुटियल आईने जो अक्स हूंदो आहे उहो ख़्याली हूंदो आहे। या असांखे जो अक्स हूंदो उहो असांखे असुलु नज़र न ईंदो। असुलु अक्स असांखे थोरो वॾो नज़र ईंदो आहे। शूटिंग स्टार चइबो आहे खिड़ंदड़ तारो, उछिड़ तारो या ॿई? शूटिंग स्टार खिड़ंदड़ तारो यानी मेटवाइट्स, उछिड़ तारो कोमेंट्स हूंदो आहे। खिड़ंदड़ तारे खे शूटिंग स्टार चइबो आहे जेको राति जो असांखे खिड़ंदे रोशनीअ सां ईअं महसूसु थींदो आहे ॼण का रोशनी हेठि थी रही आहे। कालिडोस्कोप में आईना इस्तेमालु थींदा आहिनि। कॉन्वेक्स, कॉनकेव, प्लेन? कॉन्वेक्स जेको हूंदो आहे उनखे असां उपटियल आईनो चवंदा आहियूं। कॉनकेव खे उपटियल आईनो चवंदा आहियूं। प्लेन असीं सिधो चवंदा आहियूं। यानी कालिडोस्कोप में प्लेन आईना इस्तेमालु थींदा आहिनि। सिपार्को खिलाई एजेंसी आहे ईरान, भारत, पाकिस्तान? सिपार्को जेकी आहे उहा पाकिस्तान जी खिलाई एजेंसी आहे। हेठिनि मां कहिड़ी सादी मशीन आहे? साइकिल, मोटर कार, स्क्रू? यानी सादी मशीन जेकी आहे उहा असांजी स्क्रू आहे। हेलीअ वारो उछिड़ तारो 10 सालनि जे अरसे खां पोइ ॾिसण में ईंदो आहे। 50, 70 या 76? 76 सालनि खां पोइ असांखे नज़र ईंदो आहे। पहिरियों जेको इहो हुयो 1986 में नज़र आयो। हाणे असांखे 2062 में वरी असांखे हेलीअ वारो उछिड़ तारो नज़र ईंदो। हेली साइंटिस्ट हुयो हिकु, हुन तारे खे पहिरीं ॻोल्हियो